ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 7/2/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार आत्म अभिमानी विश्व जो मालिक ठाहींदो आहे, देह अभिमान कंगाल ठाहे ॾींदो आहे। इन करे आत्म अभिमानी ठहो। प्रश्न: कहिड़ो अभ्यास अशरीरी ठहिण में ॾाढो मदद कंदो आहे? उत्तर: पंहिंजे खे जो सदा एक्टर सम्झंदो आहे। अहिड़ा एक्टर जीअं एक्टर पार्ट पूरी थींदे ई वस्त्र उतारे ॾींदो आहे। ईअं तव्हां ॿारनि खे बि अभ्यास करिणो आहे। कर्म पूरो थींदो आहे ऐं पुराणो शरीर छॾे अशरीरी थी वञो। आत्मा भाव आहे, इहे अभ्यास कंदा रहो। इहे ई पावन ठहिण जी सहज साधन आहे। शरीर खे ॾिसण सां क्रिमिनल ख़्यालात हलंदा आहिनि, इन करे अशरीरी भव। त कहिड़ो अभ्यास अशरीरी ठहिण में मदद कंदो? जॾहिं असां ख़ुदि खे एक्टर सम्झंदासीं कि एक्टर पंहिंजे एक्टिंग वारा वस्त्र छॾे पोइ घर में पंहिंजो उहो ॿियो शरीर पाईंदो, ॿिया कपिड़ा पाईंदो आहे न। त उअं ई असां बि एक्टर आहियूं। कर्म पूरो थियो पोइ पुराणो वस्त्र छॾे करे अशरीरी थी वञो, लाइट जे शरीर में स्थित थी वञो। ओम शांति। बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, छो जी ॾाढा बेसम्झ थी विया आहिनि न। 5000 वर्ष पहिरियों बि तव्हांखे सम्झायो हुयो ऐं दैवी कर्म बि सिखलायो हुयो। तव्हां देवी देवता धर्म में आया हुयो, पोइ ड्रामा प्लान अनुसार पुनर्जन्म वठंदे ऐं कलायूं कमु थींदे हिते प्रैक्टिकल बिल्कुलु ई नील कला थी विया आहियो। श्री आहे ई तमो प्रधान रावण राज्य। ये रावण राज्य बि पहिरियों सतो प्रधान हुयो, पोइ सतो रजो तमो में ईंदो आहे। हाणे त बिल्कुलु ई तमो प्रधान थी वियो आहे। हाणे इन जो अंत आहे। रावण राज्य खे चइबो आहे आसुरी राज्य। रावण खे जलाइण जो फैशन भारत में ई आहे। राम राज्य ऐं रावण राज्य बि भारतवासी चईंदा आहिनि। राम राज्य हूंदो ई आहे सतयुग में, रावण राज्य आहे कलयुग में। इहा ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे। बाबा खे वंडर लॻंदो आहे, सुठा ॿार बि सुठी रीति न सम्झण जे कारण पंहिंजी तक़दीर खे लकीर लॻाए ॾींदा आहिनि। रावण जा अवगुण चटकी पईंदा आहिनि उन्हनि खे। दैवी गुणनि जो ख़ुदि बि वर्णन कंदा आहिनि। बाप सम्झायो आहे, तव्हां हुयो ई देवता आहियो, तव्हां ई 84 जन्म भोॻिया। तव्हांखे फ़र्क़ु ॿुधायो आहे, तव्हां छो तमो प्रधान ठहिया आहियो। इहे रावण राज्य आहे न। रावण आहे ई सभिनि जो वॾो दुश्मन, जंहिं ई भारत खे एतिरो कंगाल तमो प्रधान ठाहियो आहे। राम राज्य में एतिरा आदमी न हूंदा आहिनि। हुते त हिकु धर्म हूंदो आहे। हिते त सभिनि में भूतनि जी प्रवेशता आहे। क्रोध लोभ मोह जो भूत आहे न। असां विनाशी आहियूं, इहे शरीर विनाशी आहे, इहे भुलिजी वेंदा आहियूं। आत्म अभिमानी ठहींदा ई न आहिनि। देह अभिमान ॾाढो आहे। देह अभिमान ऐं आत्म अभिमान में रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। आत्म अभिमानी देवी देवता सिधी विश्व जा मालिक ठही वेंदा आहिनि। देह अभिमान हुजण सां कंगाल थी वेंदा आहिनि। भारत सोने जी चिड़िया हुई, भले चईंदा बि आहिनि परंतु सम्झंदा न आहिनि। शिव बाबा ईंदा ई आहिनि दैवी बुद्धि ठाहिण। शिव बाबा ईंदा ई आहिनि असांजी दैवी बुद्धि ठाहिण। बाप चईंदा आहिनि, मिठी मिठी ॿार तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदो आहे। ये लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया न। बाबा चवनि था ये लक्ष्मी नारायण देह अभिमान हुजण सां कंगाल ठही वेंदा आहिनि। भारत सोने जी चिड़िया हुई, भले चईंदा बि आहिनि परंतु सम्झंदा न आहिनि। शिव बाबा ईंदा आहिनि दैवी बुद्धि ठाहिण। बाप चईंदा आहिनि, मिठे मिठे ॿार तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदो आहे। ये लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया न। कॾहिं ॿुधियो कि इन्हनि खे राजाई कीअं ॾिनी, उन्हनि कीअं कहिड़ो कर्म कयो जो एतिरो उच पद पायो। कर्मनि जी ॻाल्हि आहे न। मनुष्य आसुरी कर्म कंदा आहिनि त उहा कर्म विकर्म ठही वेंदो आहे। सतयुग में कर्म अकर्म हूंदो आहे, हुते कर्मनि जो खातो हूंदो न आहे। सतयुग में कर्मनि जो खातो न हूंदो आहे। हुते त असां हाणे जी प्रालब्ध
जे अनुसार सभु कुझु असांजो जीवन हूंदो आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि, न सम्झण जे कारण ॾाढा विघ्न विझंदा आहिनि। चई ॾींदा आहिनि शिव शंकर हिकु आहे। अरे शिव निराकार अकेलो, शंकर पार्वती ॾेखारींदा आहिनि। ॿिन्हिनि जी एक्टिविटी बिल्कुलु अलॻि। मिनिस्टर ऐं प्राइम मिनिस्टर खे हिकु कीअं चई सघंदासीं? ॿिन्हिनि जो मर्तबो बिल्कुलु अलॻि आहे न। त शिव शंकर खे हिकु कीअं चई सघंदा आहियूं? हीअं चई ॾींदा आहिनि। इहे ॼाणंदा आहिनि कि जंहिंजो राम संप्रदाय में इहे ॼाणंदा आहिनि, जंहिंखे राम संप्रदाय में अचिणो ई न, उहे सम्झंदा बि कीअं? उहे सम्झंदा बि न। आसरी संप्रदाय गारियूं ॾींदा आहिनि। आसरी संप्रदाय वारा गारियूं ॾींदा रहंदा आहिनि। त जंहिंखे असांजे कुल जे आत्मा ई न हूंदी, भगत आत्मा हूंदी, भगत क्वालिटी वारी आत्मा हूंदी, त उहा त विघ्न विझंदी न। छोकी हुन में 5 विकार आहिनि। देवतायूं आहिनि संपूर्ण निर्विकारी। उन्हनि खे केतिरो ऊंच पद आहे, उन्हनि जो केतिरो ऊंच पद आहे। देवताउनि जो केतिरो ई ऊंच पद आहे न। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां केतिरा विकारी हुआसीं। विकार सां पैदा थींदा आहिनि। सन्यासी खे बि विकार सां ई पैदा थियणो आहे, पोइ सन्यास कंदा आहिनि। सत्युग में इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। सन्यासी सत्युग खे सम्झंदा बि न आहिनि। चई ॾींदा आहिनि सत्युग आहे ई, हिते ई सत्युग आहे। चई ॾींदा आहिनि जीअं चईंदा आहिनि न, कृष्ण हाज़िर हज़ूर, राधे बि हाज़िर हज़ूर। अनेक मतांतर आहिनि, अनेक धर्म आहिनि। अधु कलाक दैवी मत हलंदी आहे जो हाणे तव्हांखे मिले थी। तव्हां ई ब्रह्मा मुख वंशावली, पोइ विष्णु वंशी ऐं चंद्रवंशी ठहींदा आहियो। इहे ॿई डिनाइस्टी ऐं हिकु ब्राह्मण कुल चईंदासीं। इनखे डिनाइस्टी न चईंदासीं। सत्युग त्रेता वारी सूर्यवंशी चंद्रवंशी डिनाइस्टी हूंदी ऐं ब्राह्मणनि जो कुल आहे, डिनाइस्टी न आहे। ते राजा ई थोरी आहे ब्राह्मण कुल में, इन्हनि जी राजा ई हूंदी न आहे। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो। तव्हां में बि कोई सम्झंदा आहिनि, कोई त सुधरंदा ई न आहिनि। कोई न कोई भूत आहे ई सही। लोभ क्रोध जो भूत आहे न। सत्युग में कोई भूत न हूंदा आहिनि। सत्युग में हूंदा ई आहिनि देवता जो ॾाढा सुखी हूंदा आहिनि। भूत ई दुख ॾींदा आहिनि। काम जो भूत आदि मध्य अंत दुख ॾींदो आहे न। हिन में ॾाढी महिनत करणी आहे। मासी जो घर न आहे। पंहिंजे अंदरां इहे सभु भूतनि जी अविद्या थी वञे हिकदमि। असां यादि करणु चाहियूं, सम्झणु चाहियूं, त बि असांखे सम्झ में ई न अचे इहे सभु थींदो छा आहे न। जीअं की गांव वारे खे केतिरो बि तव्हां कंप्यूटर इंग्लिश भाषा सम्झायो, हुनखे त कुझु सम्झ में ई न ईंदो न। हुनखे चईंदा न असां त खेती कंदासीं। ईअं असांजी बुद्धि एॾी निर्विकारी थी वञे, एॾी निरहंकारीपन असांजी आत्मा में अची वञे गुण, एतिरो न्यारोपन, एतिरो बाप समान स्थिति थी वञे कि असां हिन दुनिया में रहंदे हुए बि छो पतो ई न आहे। असांखे त बसि इहो पतो आहे शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शक्ति सभिनि जो कल्याण थिए बसि। बाप चईंदा रहंदा आहिनि भाउ भेण सम्झो त क्रिमिनल दृष्टि न वेंदी। हर ॻाल्हि में हिमत खपे। कोई चई ॾींदा आहिनि शादी न कंदा त निकिरो घर खां, त हिमत खपे। पंहिंजी जांच बि कबी आहे न। त ॿार ॾाढा पदम भाग्यशाली ठहो था। हीअ सभु कुझु ख़त्म थी वेंदो, सभु कुझु मिटी में मिली वेंदो। कोई त सुठी हिमत रखी हली पईंदा आहिनि, कोई त हिमत रखी पोइ फेल थी वेंदा आहिनि। बाप हर ॻाल्हि में सम्झाईंदा रहंदा आहिनि, परंतु न सम्झंदा त सम्झिबो आहे हिननि जो पूरो योग न आहे। बाप त सम्झाईंदा रहंदा आहिनि, परंतु न सम्झंदा आहिनि त सम्झो हिननि जो पूरो योग न आहे। भारत जो प्राचीन राजयोग त मशहूरु आहे न। हिन योग सां ई तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो। पढ़ाई आहे सोर्स ऑफ इनकम। पढ़ाई सां ई नंबरवार ऊंच पद पाईंदा आहियूं। भाउ भेणनि सां जे संबंध में बि बुद्धि चलायमान थी वेंदी आहे। हिन करे बाप हिन सां बि ऊंच वठी हलंदो आहे। पंहिंजे खे सभु आत्मा भाव सम्झो, ॿिए खे बि आत्मा भाई सम्झो। असां सभु भाई आहियूं। त ॿी दृष्टि वेंदी न। शरीर खे ॾिसण सां क्रिमिनल ख़्यालात ईंदा आहिनि।
बाप चईंदा आहिनि ॿार अशरीरी ठहो, देही अभिमानी ठहो। बाबा चईंदा आहिनि अशरीरी ठहो, देही अभिमानी ठहो। पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा अविनाशी शरीर सां पाठ वॼाए थी। आत्मा अविनाशी शरीर सां पाठ वॼाए थी, पोइ शरीर सां अलॻि थी वेंदी आहे। पोइ शरीर सां अलॻि थी वञिणो खपे। हाणे सां शरीर सां पाठ वॼायूं था, हाणे शरीर सां न्यारी फ़रिश्तो। कॾहिं निराकारी दुनिया में निराकार थी वञो। त बाबा चईंदा आहिनि उहा एक्टर्स पार्ट पूरो करे कपिड़ो बदिली करे ॾींदा आहिनि। तव्हांखे बि हाणे पुराणो शरीर उतारे नयो कपिड़ो पाइणो आहे। हिन समय आत्मा बि तमो प्रधान, शरीर बि तमो प्रधान। तमो प्रधान आत्मा मुक्ति में वञी न सघंदी आहे। पवित्र थिए तॾहिं अचे न, तॾहिं वञे मुक्ति धाम में। अपवित्र आत्मा कॾहिं मुक्ति धाम में न वेंदी। तमो प्रधान अपवित्र आत्मा पवित्र थिए तॾहिं ई असां पंहिंजे घर वञी सघंदा आहियूं। अपवित्र आत्मा वापसि न वञी सघंदी आहे। इहे कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि कि फलाणो ब्रह्म में लीन थी वियो, हिकु बि न वञी सघंदो आहे। हुते जीअं सीजरो ठहियलु आहे वैसे ई रहंदा आहिनि न। इहा तव्हां ब्राह्मण ॿार ॼाणंदा आहियो। गीता में ब्राह्मणनि जो नाम कुझु बि न लिखाए अथनि। इहे त सम्झाईंदा आहिनि प्रजापिता ब्रह्मा जे तन में प्रवेश कंदो आहे त ज़रूरु एडॉप्शन खपे न। एडॉप्शन खपे न त कीअं प्रवेश कंदो। उहो ब्राह्मण आहिनि विकारी, तव्हां आहियो निर्विकारी। निर्विकारी ठहिण में ॾाढा सितम सहन करणा पवंदा आहिनि। निर्विकारी ठहिण में ॾाढा ई सितम सहन करणा पवंदा आहिनि। बाबा चवनि था इहे नाम रूप ॾिसण सां ॾाढा विकल्प ईंदा आहिनि। भाउ भेणनि जे संबंध में बि किरी पवंदा आहिनि। लिखंदा आहिनि बाबा असां किरी वियासीं, कालो मुंहुं करे छॾियो। बाप चवंदा आहिनि वाह तव्हां चयो भाउ भेण थी करे रहंदासीं, तव्हां पोइ इहे सभु ख़राबु कमु कयो, हुनजी पोइ ॾाढी कड़ी सज़ा मिलंदी आहे। वैसे कोई कंहिंखे ख़राबु कंदो आहे त हुनखे जेल में विझिबो आहे। भारत केतिरो पवित्र हुयो जो मां स्थापन कयो हुयो। उन्हनि जो नाम ई आहे शिवालय। ये ज्ञान भी कोई में ना आहे। बाक़ी शास्त्र आदि जो आहिनि उहे सभु भक्ति मार्ग जा कर्म कांड आहिनि। बाबा चईंदा आहिनि वैसे कोई कंहिंखे ख़राबु कंदो आहे त हुनखे जेल में विझी छॾींदा आहिनि। ऐं हिते अगरि असां पंहिंजी दृष्टि वृत्ति बुरी थी वञे त कहिड़ी जेल जी सज़ा खाईंदा। पोइ त धर्मराज जी सज़ा त ॾाढी कड़ी आहे। भारत केतिरो पवित्र हुयो जो मां स्थापन कयो, हुनजो नाम ई आहे शिवालय। ये ज्ञान बि कोई में न आहे। बाक़ी शास्त्र आदि जो आहिनि उहे सभु भक्ति मार्ग जा कर्म कांड आहिनि। सत्युग में सभु सदगति में आहिनि, इन करे हुते कोई पुरुषार्थ न हलंदो आहे। हिते सभु गति सदगति जे लाइ पुरुषार्थ कंदा रहंदा आहिनि। छोकी दुर्गति में आहे, गंगा सनानु करणु वेंदा आहिनि त गंगा जो पाणी सदगति ॾींदो आहे छा? उहो पावन ठाहींदो छा? बाबा पुछनि था। हाणे अहिड़ो पाणी जो पावन ठाहे उन में बाढ़ अची वञे, कुझु बि ॼाणंदा आहिनि। तव्हां में बि नंबरवार आहिनि। कोई त ख़ुदि न सम्झंदो आहे त ॿियनि खे छा सम्झाईंदो। हिन करे बाबा बेचदा बि न आहिनि, किथे उन्हनि खे ॿाहिरि मोकिलंदा बि न आहिनि। ॻाईंदा रहंदा आहिनि बाबा तव्हां ईंदव त असां तव्हांजी श्रीमत ते हली करे देवता ठहींदासीं। देवता रहंदा आहिनि सत्य त्रेता में। हिते त सभिनि खां जास्ती काम विकार में फसियल आहिनि। काम विकार बग़ैर रही न सघंदा आहिनि। अहिड़ा त माण्हुनि जी हालति आहे। इहे विकार जीअं उन्हनि जो माउ बाप जो वरसो आहे। हिते तव्हांखे मिलंदो आहे राम परमात्मा, राम जो वरसो मिलंदो आहे न। हिते असांखे पवित्रता जो वरसो मिलंदो आहे न। हुते विकार जी ॻाल्हि न हूंदी आहे। भक्त माण्हू चवंदा आहिनि श्री कृष्ण भॻवानु, त तव्हां उन्हनि खे 84 जन्मनि में ॾेखारींदा आहियो। अरे भॻवानु त निराकार, हुनजो नाम शिव आहे। बाप केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। तरस बि पवंदो आहे, रहम दिल बि आहे न बाबा, कि वीचारी आत्मा जो उद्धार थी वञे, हिनजी बुद्धि खुली वञे, हिनजो भलो थी वञे। इहे बि केतिरा सुठा समझदार ॿार आहिनि। भपको बि सुठो आहे। हिननि में ज्ञान ऐं योग जी ताक़त आहे त उहो कशिश कंदा आहिनि। जंहिंमें पढ़ियल लिखियल खे सत्कार सुठो मिलंदो आहे, अनपढ़ खे सत्कार न मिलंदो। हिते ज्ञान योग जी ॻाल्हि आहे।
हिते जेकी आत्मा ज्ञानी योगी हूंदी उनखे सत्कार मिलंदो। इहे त ॼाणंदा आहियो हिन समय सभु आसुरी संप्रदाय कुझु बि सम्झंदा न आहिनि। शिव शंकर जो अंतर बि बिल्कुलु क्लियर आहे। उहो मूल वतनवासी, उहो सूक्ष्म वतनवासी, सभु हिकु कीअं थी सघंदा आहिनि। ये त तमो प्रधान दुनिया आहे। रावण दुश्मन आहे आसुरी संप्रदाय जो बाप जो आप समान ठाहे ॾींदो आहे। रावण दुश्मन आहे आसुरी संप्रदाय जो माण्हुनि खे आप समान ठाहे ॾींदो आहे। हाणे बाप तव्हांखे आप समान दैवी संप्रदाय ठाहे थो। हुते रावण हूंदो न आहे, अधु कलाक हुनखे जलाईंदा आहिनि। राम राज्य हूंदो आहे सतयुग में। गांधी जी राम राज्य चाहींदा हुया, लेकिन उहो राम राज्य कीअं स्थापन करे सघंदा आहिनि। उहो कोई आत्म अभिमानी ठहिण जी शिक्षा थोरी ॾींदा आहिनि। छोकी राम राज्य में सभु आत्म अभिमानी हुया, पर उन्हनि देह में ईंदा हुया, लेकिन ज्ञान त हुयो कि मां आत्मा आहियां। त बाबा चवनि था गांधी जी राम राज्य चाहींदा हुया, लेकिन उहो राम राज्य स्थापन कीअं करे सघंदा, छोकी उन्हनि खे त ज्ञान ई न हुयो आत्मा जो। बाप ई संगम ते अची करे आत्म अभिमानी ठहो हीअं सेखारींदा आहिनि। हीअ उत्तम ठहिण जो युग आहे। बाप केतिरो प्यार सां सम्झाईंदा रहंदा आहिनि। घड़ी घड़ी केतिरो प्यार सां बाप खे यादि करिणो खपे। बाबा तव्हांजी त कमाल आहे, असां केतिरा पथर ॿुधी हुयासीं, तव्हां असांखे केतिरो ऊच ठाहियो आहे। तव्हांजी मत बग़ैर असां ॿियो कंहिंजी मत ते न हलंदासीं। पिछाड़ी खे सभु चईंदा बराबरि ब्रह्मा कुमार कुमारियूं त दैवी मत ते हलनि थियूं। हाणे त चइणु शुरू करे छॾियो न कि हिननि जी मत दैवी आहे। केतिरी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। आदि मध्य अंत जो परिचय ॾींदा आहिनि बाबा असांखे। केॾी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि। आदि मध्य अंत जो परिचय ॾींदा रहंदा आहिनि न बाबा। कैरेक्टर सुधारंदा आहिनि बाबा पंहिंजो ज्ञान ॾेई करे असांजो मुख्य असां में छा बदिलाव अचे थो, आदि मध्य अंत जो बि ज्ञान ॾेई करे बाबा असांखे छा स्मृति ॾियाराइनि था कि असां छा हुयासीं, असां में केतिरा गुण, केतिरी शक्तियूं, केतिरो ज्ञान हुयो, केतिरी सम्झ हुई। असांजो हर कर्म, हर संकल्प बोल गुणवान, ज्ञानवान, शक्ति स्वरूप हुयो। अच्छा, मीठे मीठे सिकले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान जे लाइ मूंखे सां दृष्टि खे शुद्ध पवित्र ठाहिण जे लाइ कंहिंजे बि नाम रूप खे न ॾिसी अशरीरी ठहिण जो अभ्यास करिणो। स्वयं खे आत्मा सम्झी आत्मा भाव सां ॻाल्हि करणी आहे। अशरीरी ठहिण जो अभ्यास करो। स्वयं खे आत्मा सम्झी आत्मा भाव सां ॻाल्हि करणी आहे। ॿियो आहे सर्व जो सत्कार प्राप्त करण लाइ ज्ञान युग जी ताक़त धारण करणी आहे। असांखे सर्व जो सत्कार प्राप्त करण लाइ ज्ञान और योग जी ताक़त खे धारण करो, तॾहिं असांखे सर्व जो सत्कार मिलंदो। दैवी गुणनि सां संपन्न ठहिणो आहे। कैरेक्टर सुधारण जी सेवा करणी आहे। दैवी गुण संपन्न ठहिणो आहे। कैरेक्टर सुधारण जी सेवा करणी आहे। दैवी गुण संपन्न ठहिणो आहे। कैरेक्टर सुधारण जी सेवा करणी आहे। असांखे सभिनि जे कैरेक्टर सुधारण जी सेवा करो। निरअहंकारी ठही करे, नम्र थी करे, अहंकार में न अचो। वरदाना बीमारी कॉन्शियस जे बजाय ख़ुशी ख़ुशी सां हिसाब किताब चुकतो करण वारा सोल कॉन्शियस ठहो। तन त सभिनि जो पुराणो आहे। हर हिक खे कोई न कोई नंढी वॾी बीमारी आहे, लेकिन तन जो प्रभाव अगरि मन ते अची वेंदो आहे त डबल बीमारी थी वेंदा आहियूं। बीमारी कॉन्शियस थी वेंदा आहिनि। इन करे मन में कॾहिं बि बीमारी जो संकल्प न अचिणो खपे कि मां बीमार आहियां। तॾहिं चईंदासीं सोल कॉन्शियस। बीमारी सां घबरायो न। थोरो सो दवाई रूपी फ्रूट खाए करे उनखे विधाई ॾियो।
पर पंहिंजे शरीर में जो बीमारी आहे उनखे थोरो सो दवाई रूपी फ्रूट खाई करे विदाई ॾेई छॾियो। ख़ुशी ख़ुशी सां हिसाब किताब चुकतो करो। स्लोगन आहे हर गुण हर शक्ति जो अनुभव करणु अर्थात अनुभवी मूर्त ठहिणु। हर गुण हर शक्ति बाबा जी हर श्रीमत के असां कर्म में लायूं। हर हिकु ॻाल्हि जो अनुभव हुजिणो खपे। हिन गुण जो अनुभव, हिन शक्ति जो अनुभव, तॾहिं असां अनुभवी मूर्त ठहींदासीं। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।